नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में मयमण बिरादरी जो कठ मयमण बिरादरी जे सभई माण्हुनि शिरकत। मयमण एहतियात जे मरकज़ी अॻवान सरदार अयाज़ मयमण, अब्दुल रहीम मयमण, गुलाम हैदर मयमण ऐं ॿियनि जी बिरादरी जे कठ खे ख़िताब अॻवान ख़िताब कंदे चयो है त मयमण एहतियात सॼे सिंध में मुतहद आहे। घोटकी ज़िले में मयमण बिरादरी जा हज़ारनि जी तादाद में वोटर आहिनि। घोटकी ज़िले में मयमण बिरादरी खे हमेशह नज़रअंदाज कयो वियो आहे। क़यादत घोटकी ज़िले जे समूरे पूरी सिंध जे मयमण बिरादरी जे मसइलनि मां वाक़ुफ़ है। सिंध मयमण एहतियात जो मक़सद सिंध में छिर विछर थियल मयमण बिरादरी खे गॾु करणु आहे। मयमण एहतियात जो मक़सद ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। बिरादरी जा खोड़ सारा मसइला आहिनि। उन जे करे असां मयमण एहतियात जे चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मयमण जो पैगाम सिंध जे कुंड कुड़िछ में रहंदड़ मयमण बिरादरी लाइ खणी निकिता आहियूं। 20 ॾींहं अॻु घोटकी में मयमण बिरादरी जो 7 वरिएं जे नींगर सां वहशी दरिंदे पारां ज़्यादती कंदड़ ख़िलाफ़ मयमण बिरादरी भरपूर आवाज़ उथारियो आहे, जंहिं ते अॼु जवाबदार गिरफ़्तार आहे। एहतियात जो मक़सद ॿधी एको आहे। असांजी पहिरीं कोशिश हूंदी आहे त पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि जी बराबरी जी बुनियाद ते ख़िदमत कजे। इन मौक़े ते प्रोग्राम में अल्ताफ़ हुसैन मयमण, करीमुल्लाह मयमण, माशूक मयमण ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।